एग्रीकल्चर एक्सपर्ट आहिनि DG कैन ऐं उन्हनि जी हिकिड़ी सुठी तमामु बहितरीनु कॉन्ट्रीब्यूशन आहे हर तरह सां उन्हनि जो हिकिड़ो बहितरीनु असांजी सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूशन नज़र अची रहियो हूंदो आहे संदन एक्टिविटीज़ तमामु बहितरीनु जी तव्हां सम्झी विया हूंदा मां ॻाल्हि करे रही आहियां आगा माशूक अली साहब जिन जी तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था अस्सलाम वालेकुम जी कीअं आहियो ठीकु आहियो माशाअल्लाह जी ज़बरदस्त मां शुरू में ॿुधाईंदी हलंदसि त पाण जेको आहे सो गोल्ड मेडल हिन टाइम ते हासिलु कयो आहे पीस पाक सोसाइटी शुगर टेक्नोलॉजी कॉन्फ्रेंस जेका इस्लामाबाद में थींदी आहे हिन दफ़े संदन खे जेको आहे सो गोल्ड मेडल सां नवाज़ियो वियो आहे हुनजी बि तव्हांखे खोड़ सारियूं असां मुबारक ॾियूं था सुबुह महिराण जे हिन आंगन ते कीअं आहियो सर ठीकु आहियो सभु एक्टिविटीज़ ठीकु हलनि पियूं माशाअल्लाह जी ज़बरदस्त सर जॾहिं असां शुगर मिल जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं 4 मेजर क्रॉप्स जी ॻाल्हि जॾहिं असां कंदा आहियूं त उन में असांखे कमंद बि मिली रहियो हूंदो आहे जंहिंजे करे ई पाण जेको आहे सो असां जेको आहे शुगर कैन्स असांखे नज़र अची रही हूंदियूं आहिनि सर सिंध में कमंद जी जेका पैदावार आहे उनखे कीअं ॾिसो पिया तव्हां अलहमदुल्ला हींअर जेका कंडीशन जेकी आहे ग्रोअर्स जेके आहिनि मोटिवेट थियनि पिया उन ते शुगर कैन ते ऐं असांजो जेको फरार शुगर मिल जो जेको ऑब्जेक्टिव जेको आहे असांखे इहो आहे त ग्रोअर्स जी इकोनॉमी ते असां कमु कयूं पिया उनखे बूस्टअप करिणो आहे जेसि ताईं ज़मीनदार असांजो ख़ुशहाल न हूंदो इदारा ख़ुशहाल कोन हूंदा न को इलाइक़ो ख़ुशहाल हूंदो ऐं न को असांजो मुल्क तरक़ी कंदो ज़मीनदार जेको आहे उनजो इकोनॉमिकली माना बेनिफिट उनखे मिलंदो तॾहिं वञी उहो ख़ुशहाल थींदो सही त असांजी कोशिशि इहा रही आहे त पंहिंजा जेके ग्रोअर आहिनि असांजा सिंध जा असांजे इलाइक़े जा उनखे नई नई टेक्नोलॉजी ट्रांसफर कजे उनखे अपडेट रखिजे लैंड प्रिपरेशन खां वठी जेको आहे शुगर कैन जी हार्वेस्टिंग ताईं जेको आहे उन्हनि खे ॿुधाइजे त भई कहिड़ियूं कहिड़ियूं वैराइटियूं जेके आहिनि उहे लॻाए सघनि था ऐं उनमें कीअं पैदावार वठी सघनि था उनमें फीमेल जो रोल जेको आहे एग्रीकल्चर में तमामु वॾो आहे उहो माना असांजी कोशिशि हूंदी आहे त कैपेसिटी बिल्डिंग कजे ऐं दे आर शी इज़ वेरी टैलेंटेड उहे जेके कमु कनि थियूं फील्ड में तमामु घणो सुठो कमु कनि थियूं ऑर्गेनाइज़ कमु कनि थियूं ऐं असां एक्सपेरिमेंट कया आहिनि काफ़ी जेके आहिनि त हिकिड़ी जेकी सेम लैंड आहे उनमें जेकॾहिं सेम सीड आहे सेम जेके रिसोर्सिस तव्हां अप्लाई कयो था इनपुट कयो था जेकॾहिं फीमेल जेका सीड लॻाए थी त उनजी जर्मिनेशन जेकी आहे 67% आहे ऐं जेकॾहिं मेल जेको साॻियो कमु करे थो त उनजो 62% आहे हा एॾो सम्झो कि मार्जिन जेको आहे सम्झो हुन में रखियल आहे अच्छा मां न औरतुनि जी महिनत ते ज़रूरु मां ॻाल्हाइणु चाहींदमि अॼु प्रोग्राम में मां कोशिशि कंदमि त हिकिड़ो पूरो सेगमेंट असां उन्हनि जी महिनत ते ॻाल्हायूं उहो तबिको जंहिंखे असां जेको आहे सो पोरियत तबिको चवंदा आहियूं ऐं उन्हनि जो जेको महिनत वारो जेको ज़िंदगी जो हिसो हूंदो आहे उन ते ज़रूरु अॼु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं हालांकि उन्हनि जी ज़िंदगी पूरी जेको आहे महिनत सां सलाहियल हूंदी आहे पर असां शुगर मिल्स जी स्पेशली ॻाल्हि कयूं त उन जा हिन वक़्तु कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि चैलेंजिस हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधायां त इहो वाहिद इंस्टीट्यूट आहे शुगर मिल जेका सम्झो ॿारहाड़ी में ठहियल आहे ठीकु आहे न सपोर्ट करे तमामु घणो सम्झो कि इकोनॉमिकली रूरल एरिया खे ॿियूं इंडस्ट्रीज़ जेके आहिनि तव्हां ॾिसो सभु जेके शहर में लॻल आहिनि इहा वाहिद इंडस्ट्री आहे जेका ॻोठनि में लॻल आहे ऐं अप्रॉक्सीमेटली 1.5 खां 2 लख माण्हू जेके आहिनि इनडायरेक्टली डायरेक्टली जेके आहिनि सां गॾु कंसल्टेंट जेके रोज़गार हले थो हुनजो ऐं शुगर मिल खे करंट जेके चैलेंजिस जेके आहिनि उहे जेके आहिनि वाटर स्केर्सिटी जा आहिनि सॉइल डिग्रेडेशन थिए पई जेका क्लाइमेट चेंज जेको अचे पियो उनजो इम्पैक्ट पए पियो तव्हां ॾिसो त जेके टेम्परेचर जेको आहे राइज़ थिए पियो तमामु घणो उनजो ऐं प्लस जेको आहे वाटर स्केर्सिटी अचे पई अनसीज़नल जेके रेन अचनि पियूं इन सां छा आहे जो शुगर कैन हा क्लाइमेट पूरो चेंज जेको अचे पियो इनखे जेको आहे शुगर कैन क्रॉप खे डिस्टर्ब पियो करे जेका पेस्ट जो अटैक जेको आहे जेके बीमारियूं जेके आहिनि जेके पेस्ट इन्फेस्टेशन जेको आहे उहो वधे पियो त उनमें जेको आहे असांजी कोशिशि रही आहे त ग्रोअर खे गाइड कयूं त उहे प्रॉपर वे सां जेको आहे प्लांटिंग कनि ऐं उनखे जेके चैलेंजनि खे फेस कनि हा उन में हिकिड़ो असां जेको आहे कोशिशि कई आहे त भई जेका नेचर ते असांखे वञणु खपे एनवायरमेंट फ्रेंडली जेके आहिनि उहे शयूं असांखे अपनाइणु खपनि असांजो जेको ग्रोअर जेको आहे उनखे एडवाइस कंदा आहियूं त भई तव्हां पेस्टिसाइड ते न वञो नेचुरल कंट्रोल ते अचो जेको कुदरती कंट्रोल आहे हाणे तव्हां पंजाब जो एग्ज़ाम्पल वठो त लास्ट 4-5 ईयर्स खां हुते पेस्टिसाइड जो स्प्रे तमामु घणो थिए पियो उनजी वजह सां हुते पेस्ट बि शुगर कैन में तमामु घणो आहे पोइ असां वटि जेको आहे असां हुनखे शुगर कैन बायोलॉजिकल कंट्रोल सिस्टम जेको पूरो असां ॾिनो आहे जेका असां वटि लेबोरेटरी ठहियल आहे जंहिंमें असां वटि एंटोमोलॉजिस्ट बि आहिनि ऐं डॉक्टर्स बि आहिनि ऐं असांजो 60-70% ग्रोथ जेको आहे दे आर अप्लाइड द बायो कार्ड्स नॉट पेस्टिसाइड त इहो उनखे चीपेस्ट बि आहे ऐं इकोनॉमिकल बि आहे ऐं फ्रेंडली जेको आहे उहो नेचर वाइज़ जेको आहे इहो कंट्रोल करे थो जीतनि जे कमनि खे ऐं ॿियो असां जेको आहे कैपेसिटी बिल्डिंग कयूं पिया पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी मेल जी फीमेल जी ताकी उहे जेको आहे पंहिंजो एग्रीकल्चर में एडवांस टेक्नोलॉजी ते आमादा थी सघनि ऐं सिखी सघनि जी जी प्लस अच्छा मां न इन सां ई रिलेटेड मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त काल्ह जे ॾींहं ते बि तव्हांजो सेमिनार थी गुज़रियो आहे न
ऐं असां जेकॾहिं आबादगार जी ॻाल्हि करियूं था त उहो हिन वक़्तु टेक्नोलॉजी सां कीअं कनेक्ट रहे ऐं केतिरो ज़रूरी आहे? जीअं सर मां तव्हांखे ॿुधायो त क्लाइमेट चेंज जे करे न हाणे जेको असांखे लेबर जेकी आहे एग्रीकल्चर लाइ स्किल्ड लेबर जेकी आहे ईंदड़ 5-6 सालनि में असांखे बिल्कुलु कोन मिलंदी। जेकॾहिं मिलंदी बि त उहा तमामु कॉस्टली हूंदी। हाणे हिकिड़ो जेकॾहिं एकड़ जेके असां इंटरकल्चरिंग कयूं था फॉर एग्ज़ाम्पल उन ते 10 माण्हू लॻनि था, उहो पर डे में सॼो ॾींहुं हिकिड़े इंटरकल्चर करनि था, उहो बि प्रॉपर कोन था कनि ऐं कॉस्ट वठंदा वञी सम्झो की 5,000 रुपया 6,000 रुपया जो कॉस्ट आहे फी एकड़ जी इंटरकल्चरिंग जी। इहा सेम शइ जेकॾहिं इंटरकल्चरिंग असां एडॉप्ट कई आहे त पंहिंजे इलाइक़े में ॾिनी आहे, इंटरकल्चरिंग प्लाउ जेको आहे ट्रैक्टर सां थींदो आहे उहो तव्हांखे 6 एकड़ करे थो ॾिए पर डे आराम सां, उनजी कॉस्ट घणी आहे 1400 खां 1500 रुपया पर एकड़। किथे तव्हांजी 6,000 रुपया, किथे तव्हांजी एतिरो सम्झो की सेविंग कयूं पिया। ऐं प्लस जेको आहे ग्रोअर खे असां जेको आहे हुते अल्टरनेटिव सोर्स ऑफ द एनर्जी ॾिनो आहे, इंट्रोड्यूस कयो आहे लास्ट 6-7 सालनि में। असां वटि अलहमदुल्ला कोई 275 जेके सोलर ट्यूबवेल जेके रन कनि पिया ऐं एप्रोक्सीमेटली जेके 700 एकड़ जेके आहिनि उहे डेली इरीगेट कनि था विदाउट यानी को चार्जिस जे, को माना फ्यूल चार्जिस कोन्हे न को इलेक्ट्रिसिटी चार्जिस आहे। न त हिकिड़ो ज़मींदार जेको आहे उहो जेकॾहिं ट्यूबवेल हलाए थो त उनजो मंथली जेको आहे 1-1.5 लख जो ख़र्चु अचे थो। हाणे जेको आहे इहो एप्रोक्सीमेटली सां तव्हां सम्झो 700 एकड़ जेको फ्री ऑफ कॉस्ट जेका इरीगेट कनि था उनजी कॉस्टिंग कंदासीं त इहो थींदो 25 खां 30 लख रुपया पर डे। वी आर सेविंग अमाउंट जो ग्रोअर खे असां सेव करे ॾियो आहे ताकी हुन टेक्नोलॉजी ईंदी आहे त उहो पंहिंजो ख़र्चु बचाए सघे। अच्छा सर, असां जेकॾहिं थोरो कंपैरिजन में वञूं था, असां ॿाहिरि जी दुनिया ते नज़र विझूं था ऐं वरी असां पंहिंजे हारी ते नज़र विझूं था त छा डिफरेंस तव्हां ॾिठो आहे, कीअं तव्हां बयानु कंदव? अलहमदुल्ला पंहिंजो पाकिस्तान जेको आहे स्पेशली सिंध जेको आहे जी जी असां वटि वेदर जी कंडीशन सां तमामु असां एडवांस आहियूं, ठीकु आहे न। असां वटि सॉइल बहितरीनु क़िस्म जी आहे, ठीकु आहे न, अलाह शुक्र आहे मौसम असां वटि बहितरीनु आहिनि। असां वटि 22 फसल जेके आहिनि एट ए टाइम पाण पोखे सघूं था, दुनिया में किथे बि कोन्हे त असांजो एतिरा फसल पोखे सघूं। पर एक्चुअली छा जो अवेयरनेस जी घटिताई आहे, थोरो लैक ऑफ जेको आहे टेक्नोलॉजी उहो एतिरो कोन्हे पाण वटि। पर हाणे जेका अचे पई शयूं जेके अचनि पियूं त टेक्नोलॉजी असां ट्रांसफर कयूं पिया अलहमदुल्ला। हाणे काफ़ी ग्रोथ जीअं मूं एग्ज़ाम्पल ॾिनो तव्हांखे लेज़र लेवलिंग जो, असांजो जेका असां अॼु खां 10-12 साल पहिरियों विद द कोऑर्डिनेशन ऑफ सीआरपीएफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग डिपार्टमेंट ऐं कोऑर्डिनेशन ऑफ द वर्ल्ड बैंक जेको आहे असां प्रोजेक्ट हलायासीं लेज़र लेवलिंग ते ऐं हाई एफिशिएंसी इरिगेशन सिस्टम ते। अलहमदुल्ला हाणे लेज़र लेवलिंग जेकी आहे असांजो तक़रीबन 97% जो ग्रोथ जेको आहे लेज़र लेवलिंग ते काश्त कंदो आहे। उनखां सवाइ न कंदो, हुनखे ख़बर ई कोन्हे त भई असां कीअं काश्त कंदा आहियूं।